ڪرمپور ऐं भरपासे में हल्की बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जॾहिं त बरसात जे करे थधि में इज़ाफ़े सबबि माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। शहर ऐं इलाइक़े जे कारोबार में वॾे हद ताईं घटताई अचण सां गॾोगॾु बिजली जो निज़ाम बि डावांडोल थी वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर ऐं भरपासे मां अवां सां बरसात जे हवाले सां ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर ऐं भरपासे में हल्की बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जॾहिं त बरसात सबबि थधि में इज़ाफ़े सां गॾोगॾु माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। शहर ऐं इलाइक़े जे कारोबार में घटिताई अचण सां गॾोगॾु बिजली जो निज़ाम डावांडोल थी वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।